सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। छाकाणि त जॾहिं असां में उन्हनि संतनि जो फ़र्क़ु रहिजी वेंदो आहे, असांजी हालत थी कीअं हूंदी आहे। जीअं हिकिड़ो राजा हो, राजा खे 4 राणियूं हो। जॾहिं हू किथे ॿाहिरि वञे पियो त राजा 4 राणियुनि खां पुछो त कुझु खपे। कंहिं ज्वेलरी चई, कंहिं कपिड़ा चया, कंहिं खाधे पीते जो सामान चयो, ऐं हिकिड़ी राणी चयो मूंखे तू खपे, ॿियो मूंखे कुझु बि न खपे। जंहिं खाधे पीते जो सामान चयो उनखे उहो ॾिनो, ऐं जंहिं चयो मूंखे तू खपे उन्ही खे पंहिंजो पाण खे ॾेई छॾियो। हाणे जंहिंजो राजा थियो त बाक़ी सॼी राजाई कंहिंजी थींदी, पंहिंजो पाण ट्रांसफर थी वेंदी उन्ही जी। बाक़ी कंहिंखे कपिड़ा, कंहिंखे ज्वेलरी, कंहिंजी कपिड़ा सामान फबियो, खाधो पीतो फबियो, हुनखे त पूरी राजाई मिली वई। इहा वरी अकोल जो कमाल। सो असां संसार में रहंदे जॾहिं ॿियनि चीज़ुनि खे वठण जी कोशिशि कंदा आहियूं, भक्ति खे भुलिजी वेंदा आहियूं। त पोइ जंहिं राजा वरितो खे राजाई मिली, त जंहिं संत, जंहिं महात्मा ॿियूं चीज़ूं छॾी करे परमात्मा खे चयो मूंखे तूं खपे, जॾहिं हुन परमात्मा वठी छॾियो त बाक़ी ब्रह्मांड कंहिंजो थींदो, बाक़ी यूनिवर्स कंहिंजी थींदी। तंहिंजे करे हू इन तरीक़े सां ब्रह्मांड वठी छॾींदा आहिनि। ऐं जॾहिं ब्रह्मांड या यूनिवर्स साथ में हुजे त पोइ जेको कुझु घुरे हुन में कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे। चूची बि कोन्हे हूंदी। असांजे घुरण जी तमन्ना ई छा हूंदी आहे। असांजो हिकिड़ो दाइरो ॾिसो, असांजो लिमिटेड दाइरो आहे। छा घुरंदासीं? भई हिकु घर, 2 घर खपनि, 4-5 घर खपनि, या 2-4 शहरनि में कोई बंगला या घर हुजनि, या 1-2 माल हुजनि, थोरा शोरूम हुजनि, हिन खां मतिलबु हूंदो ई छा आहे। जेतिरी असांजी चाहत वञी वञी करे त रुकिजी वेंदी आहे, बाक़ी अॻिते थोरे वधंदी आहे। जेका असांखे टिबके जेतिरी जॻह बि कोन्हे ॾींदी हक़ीक़त में। पर असांखे खपंदो आहे पूरो ब्रह्मांड, पूरो यकीन। ऐं तंहिंजे करे असां इंसान जेके बि आहियूं, असांजी इहा यात्रा हलंदी रहंदी आहे। ऐं इहा यात्रा एसि ताईं हलंदी रहंदी, जन्म जन्म में, जेसि ताईं पूरो ब्रह्मांड या परमात्मा न मिलंदो। छाकाणि त बाक़ी असां सभु लास में हूंदासीं, असां सभु घाटे में हूंदासीं। घाटे असांखे कॾहिं सुकून ऐं शांती ॾींदो बि न। पोइ कॾहिं सही रस्तो वठंदासीं, कॾहिं हथकंडा इस्तेमालु कंदासीं, कॾहिं रस्ता फिरंदासीं, कॾहिं शॉर्टकट वठंदासीं, पोइ कॾहिं हेठि कॾहिं मथे, असां फिरंदा ई फिरंदा रहंदासीं। ऐं भक्ति जो मक़सदु आहे विश्वास मालिक में। ऐं भक्ति जो मक़सदु आहे असां पंहिंजे जीवन में भक्ति, मालिक जी रहमत, आशीर्वाद खे पकड़े करे हलंदे हलंदे त पोइ उन मालिक खे घुमंदे घुमंदे पाए वरितोसीं। इन करे असांजो भक्ति जेका आहे उहा मंज़िल आहे। भक्ति मीन्स मालिक जी रहमत, असांखे मालिक खे पाइण जी इच्छा। ऐं ज्ञान जो मक़सदु आहे ॼाण या समझ, कहिड़े नमूने पायूं। ऐं कर्म जो मक़सदु आहे अमल, असां हुते हलूं कीअं। जॾहिं इहे टई मिलंदा आहिनि अची, तॾहिं वञी असांजो जीवन बणिबो आहे। जेसि ताईं इहे टई न मिलंदा, तेसि ताईं छड़ो भक्ति हुजे, मालिक भाई ज्ञान और समझ हुजे ई न। हलो भक्ति करूं, कुझु करूं ई न, आलसी बणा सुम्हिया पिया हुजूं, छा कंदासीं? छड़ो भक्ति खे सोचींदा रहिजी वेंदासीं। हलो कुझु न करूं, आलसी थी वेंदासीं, कुझु न कंदासीं। भक्ति लाइ बि त कर्म खपंदो। तंहिंजे करे असांखे टई चीज़ूं जॾहिं गॾु गॾु मिलंदियूं नी, तॾहिं असांजो जीवन बणिबो आहे। ऐं टई असांखे मिलणु खपनि।